मसो भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसो भुरगड़ी जा बोर्ड मुतासरीन जंडावड़ा ज़िले इंतजामिया हैदराबाद बरसात मुतासरीन माण्हुनि जे कंहिं बि सार न लधी। बरसात मुतासरीन सख़्त सीअ जी मौसम में मासूम ॿारनि सां गॾु कखावा घरनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। 4 महीना अॻु पवंदड़ बरसात सबबि संदनि घर पाणीअ हेठि अची विया हुआ। केतिरई ग़रीब माण्हुनि जा कचा ऐं कखावा घर किरी तबाह थी विया, पर ज़िले इंतजामिया सार न लधी। ॻोठाणनि राम स्वामी लक्ष्मण ऐं कृष्ण जो चवणु आहे त बरसाति असांजो सभु कुझु तबाह करे वई। हाणे सख़्त सीअ में खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। सख़्त सीअ सबबि मासूम ॿारड़ा बि बीमार थी पिया आहिनि ऐं जानवर बि मरी रहिया आहिनि, पर ज़िले इंतजामिया का बि मदद नाहे कई। हिननि वधीक चयो त असांखे घर ठाहे ॾिना वञनि, पर 3 महीना गुज़रण जे बावजूदि अञा ताईं घर ठही नाहिनि मिलिया, जंहिं करे सख़्त सर्दीअ में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध DC हैदराबाद खां मुतालबो कयो त सीअ खां बचाव लाइ घर ठाहे ॾिना वञनि, जीअं सीअ खां बची सघूं।